नाज़रीन, बरसातुनि खां पोइ सिंधु दरिया में चाड़ सबबि अगड़ा जे कचे वारनि इलाइक़नि में पाणी दाख़िल थी वियो आहे। केतिराई ॻोठ ॿुॾी विया ऐं हज़ारे एकड़नि ते पोखियल फ़सुल बि लुढ़ी वियो। वधीक तफ़सील राशिद शाह जी हिन रिपोर्ट में। जी बिल्कुल, मुसलसल बरसात पवण सबबि सिंधु दरिया में चाड़ खां पोइ अगड़ा जे कचे वारनि इलाइक़नि में पाणी दाख़िल थियण जे करे ॻोठनि जो खानन नारे जो, उस्मान नारे जो, अली नवाज़ नारे जो, आरब कलोड़ो, महमूद कलोड़ो समेत केतिरनि ई शहरनि सां ज़मीनी राब्तो कटिजी वियो आहे। जंहिंजो वॾो सबबु इहो आहे त सिंधु दरिया में पंजाब ऐं बलोचिस्तानी पहाड़ुनि जे पाणीअ सां गॾोगॾु बरसाति जो पाणी मिली वियो आहे, जंहिंजे करे सवनि जे तइदाद में ॻोठ ॿोॾि जी लपेट में अची चुका आहिनि। बेशुमार माण्हू बेघर थी रोडनि ऐं रस्तनि ते अची बेयारो मददगार थी चुका आहिनि। केतिरा ई इलाइक़नि जा माण्हू ॿोॾि में फाथल आहिनि। इंतिज़ामिया कचे जे इलाइक़नि में फाथल माण्हुनि जी रेस्क्यू लाइ के बि जोगा क़दम नाहिनि खयां, जॾहिं त कचे में पोखियल फ़सुलु जूअर, तिर, वोण ऐं कमंद जो हज़ारे एकड़नि ते पोखियल फ़सुलु लुढ़ी रहियो आहे। ॻोठनि में फाथल माण्हू चूंडियल नुमाइंदनि ऐं सिंध हुकूमत खां घुर कई आहे त रेस्क्यू ज़रिए ॻोठनि में फाथल माण्हुनि खे पाणीअ जी लपेट मां ॿाहिरि कढी असांजी ज़िंदगी बचाई वञे।